नाज़रीन, अहम ख़बर शेयर कई पिया। चोटियारियूं साने वाक़े में अतौला जुनेजो समेत 29 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल। धरणो ख़त्म कयो वियो। सांगड़ धरणो ख़त्म, वारिस लाश खणी दफ़नाइण लाइ रवाना। चोटियारियूं साने जी FIR फ़रियाद फिदा हुसैन जुनेजो जी फ़रियाद ते वडेरो अतौला जुनेजो, अली हसन जुनेजो, असद जुनेजो, इमामुद्दीन मला, ओभायो राजड़, खमीसो राजड़, बाबू केरियो, SHO चोटियारियूं गुलाम मोहम्मद सैतो, जानू लाडर समेत 29 ॼणनि ते 302, 324 समेत ATC जा कलम लगाया विया। रात जो 12 बजे धरणे में पीपल्स पार्टी ज़िला सांगड़ जो सदर MPA अली हसन हिंगोर जो अगूणो MNA नवीद डेरो, DC सांगड़ इमरान हसन ख्वाजा धरणे हंध पहुची धरणो ख़त्म करायो। अॼु उहे ॻाल्हियूं जेके आहिनि से असांजूं वञी फाइनल थियूं आहिनि। उन में जेके बि वाक़े में मुलविस आहिनि माण्हू इन चोटियारी वाक़े में, उन्हनि माण्हुनि जी FIR थी चुकी आहे ऐं जेके जेके माण्हू उन वाक़े में आहिनि उन्हनि माण्हुनि ते FIR थी वई आहे। कुझु माण्हू गिरफ़्तार थी विया आहिनि ऐं बाक़ी कुझु माण्हुनि जूं गिरफ़्तारियूं हिन राति जो अॼु अमल में आयूं वेंदियूं। इन में जेको हिननि जो मुतालबो हो मुख्य जवाबदार लाइ, उन जो नालो FIR में शामिल आहे? न, उन जो नालो इन लाइ जो उहो उन ॾींहं ते जेको अलाउद्दीन जुनेजो आहे उहो इस्लामाबाद जे अंदरि हो ऐं उन जी फ़ोटो वीडियो वग़ैरह बि अची वई आहिनि ऐं IG साहब बि, मां कल्ह ॿुधो हूंदो त IG साहब बि उन जो जेको आहे सो बयानु ॾिनो आहे। उहो जेको आहे सो उनजी कई आहे ॻाल्हि। हुन जो पंहिंजो जेको बयानु आहे तव्हां कराची हुयुसि हुननि जे ते? न, उन ॾींहुं त उहो इस्लामाबाद हो। संतो जेको बयानु अथसि पाण ते FIR में जेके नाला आहिनि उहे ॿ टे ॿुधायो। उहे अताउल्ला जुनेजो आहे ऐं ॿ टे ॿिया जुनेजनि जा नाला आहिनि ऐं कुझु जतोई आहिनि, कुझु शहर आहिनि।